असुल माखीअ जी सुञाणप छा आहे? 2 नंबर माखी खे कीअं सुञाणिजे? माखीअ जी मखे मानारे में माखी किथां आणे रखे थी? दोस्तो, माखी कागज़ ते हारण सां कागज़ आलो न थींदो। असुल माखीअ जी सुञाणप कुझु हिन तरह आहे त माखी कागज़ ते हारण सां कागज़ आलो न थींदो। माखी मिटीअ में हल न थींदी आहे। माखीअ खे बाहि लॻंदी आहे। माखी कपिड़े ते आलाण नाहे कंदी, सिधो हेठि किरंदी आहे। माखी कुतो नाहे खाईंदो। माखी प्लेट में हारण सां बल्ला वांगुरु वरवकड़ थी जमा थींदी आहे। माखी पाणीअ जे गिलास में विझण सां हल न थींदी ऐं सिधो तरे में विहंदी। असुल माखी थोरी ॻाढ़ी ऐं थुल्ही हूंदी आहे। पाणीअ वांगुरु जल्दी वही न हलंदी आहे। असुल माखीअ में मिठास कुदरती ऐं नरम हूंदी आहे, जॾहिं त नकुली माखी घणो तेज़ ऐं शक्करी लॻंदी आहे। जेकॾहिं हिकु फुड़ो असुल माखीअ जो पाणीअ में विझिबो त उहो हेठि वेही रहंदो ऐं फ़ौरन न फहिलिजंदो, पर नकुली माखी पाणीअ में फ़ौरन हल न थींदी। असुल माखी आङुर ते लॻाए छॾियो त उहा आसानीअ सां फहिलिजंदी नाहे, जॾहिं त नकुली या शक्करनि सां मिलायल माखी आसानीअ सां लड़ी पवंदी आहे। असुल माखीअ जे नंढड़े कपिड़े ते लॻाए साड़ण सां धुओं निकिरंदो, पर माखी पाण सड़ी न सघंदी। नकुली माखीअ में शुगर, क्रीम वग़ैरह हूंदी आहे जेका जल्दी साड़े छॾींदी आहे। हाणे सवाल आहे त नकुली माखीअ खे कीअं सुञाणिजे? घणो करे माखीअ में शुगर, गुड़ या ग्लूकोज़ मिलायो वेंदो आहे। उहा माखी घणो चमकदार, बिल्कुलु साफ़ ऐं पाणीअ जहिड़ी लॻंदी आहे। पाणीअ में फ़ौरन हल थी वेंदी आहे। वक़्तु गुज़रण सां नकुली माखीअ में शक्करनि जहिड़ा क्रिस्टल ठहण लॻंदा आहिनि, मतिलबु खंड वांगुरु थी वेंदी आहे। हाणे सवाल आहे त माखीअ जी मखे आख़िरकार माखी आणे किथां थी? माखीअ जूं मखियूं गुलनि मां रस यानी नेक्टर गॾु कनि थियूं। उहो रस मखि पंहिंजे शहद वारे थेले यानी हनी स्टमक, माना मखि जे अंदर में हिकिड़ो पेट आहे, मख़सूस पेट, जंहिंखे हनी स्टमक चइजे थो, उन में गॾु करे थी ऐं गॾु करे वापसि पंहिंजी छत यानी हाइव, जंहिंखे मानारो चइजे थो, उन में आणे छॾींदी आहे। मतिलबु पहिरों पंहिंजे पेट में आणे थी, उते कुझु एंजाइम्स आहिनि जेके पंहिंजो एक्ट कनि था ऐं पोइ उते माखी ठहे थी ऐं उनखां पोइ उहा मानारे में आणे थी। उते ॿियूं मखियूं उहे रस पंहिंजे मन में मौजूदु एंजाइम सां प्रोसेस करे माखी में तब्दील कनि थियूं। पोइ मखियूं उनखे छत यानी मानारे जे खाननि में भरियो छॾनि थियूं। मोम यानी वैक्स जेका मानारे जी हूंदी आहे, असां बंदि करे छॾीनि थियूं त जीअं माखी महफ़ूज़ रहे। हाणे सवाल आहे त छा पहिरियां मखियूं पाण रस खाई पेट में विझी वरी नेकाल रस्ते ॿाहिरि कढनि थियूं? छा माखी महफ़ूज़ करण खां पोइ मखियूं माखी कॾहिं ऐं छो इस्तेमालु कनि थियूं? माखी महफ़ूज़ करण खां पोइ माखीअ जूं मखियूं माखीअ खे कॾहिं ऐं छो इस्तेमालु कनि थियूं? जवाबु इहो आहे त मखियूं पहिरियां गुल जो रस चूसींदियूं आहिनि ऐं उहो रस पंहिंजे पेट में न, पर हिकु ख़ासि शहद वारो थेलो जेको उन्हनि जे अंदर में ई आहे यानी पेट में ई आहे, जंहिंखे हनी स्टमक चइजे थो, उन में गॾु थींदो आहे। उहो पेट अलॻि हूंदो आहे जेको खाधे लाइ इस्तेमालु थींदो आहे। शहद वारी थेला में रस गॾु थींदी आहे ऐं मखीअ जा एंजाइम्स कमु करणु शुरू कंदा आहिनि, जेके रस खे माखीअ में तब्दील करणु शुरू कनि था। पोइ मखी मानारे में अची उहो रस वापसि नेकाल कंदी आहे ऐं ॿियूं मखियूं बि उहो रस हिक ॿिए खे ॾींदियूं आहिनि। ईअं रस आहिस्ते आहिस्ते घणो ॻाढ़ो थी माखी बणिजी वञे थो। मखियूं माखीअ खे छो ऐं कॾहिं इस्तेमालु कनि थियूं? माखी असुल में मखि जे लाइ खुराक आहे। सियारे में या जॾहिं गुल नाहिनि हूंदा, थधि या बरसाती मौसम में मखियूं ॿाहिरि रस गॾु करणु लॻंदियूं आहिनि। उन वक़्तु महफ़ूज़ कयल माखीअ मां खाधो खाइनि थियूं। माखी उन्हनि लाइ एनर्जी जो ज़रियो आहे, छो त मखि मुसलसल उॾामंदी आहे ऐं उनखे घणी तवानाई घुरिजे। नंढियुनि मखियुनि खे बि खुराक ॾियण लाइ मखियूं माखी इस्तेमालु कनि थियूं। अहिड़ीअ तरह माखीअ जी जेका मखि आहे, उनजी सॼी कम्यूनिटी जे लाइ ग़िज़ाई स्टोर्ड थियल हूंदी आहे उहा माखी। हाणे सवाल आहे त इंसाननि जे लाइ माखी खाइण जा कहिड़ा फ़ाइदा आहिनि? इंसान लाइ माखी जा इंतिहाई अहम फ़ाइदा आहिनि। माखीअ में कुदरती शुगर यानी ग्लूकोज़, फ्रक्टोज़ हूंदो आहे, जेका जिस्म खे फ़ौरी तवानाई ॾिए थी, ख़ासि करे कमज़ोरी, थकावट ऐं बीमारीअ खां पोइ तेज़ीअ सां बहालीअ में मदद करे थी। माखी मादे खे नरम करे थी, कब्ज़ खे घटाए थी, उन में
एंटीबैक्टीरियल ख़ुसूसियतूं हूंदियूं आहिनि जेके आंडनि में नुक़सानकार जरासीम खे मारनि थियूं। माखीअ में विटामिन्स, मिनरल्स ऐं एंटी ऑक्सीडेंट्स हूंदा आहिनि जेके जिस्म खे बीमारियुनि ख़िलाफ़ ताक़त ॾियनि था। माखी खंघि, गले जी सोज ऐं सूर खे आराम ॾिए थी। उन लाइ अक्सर माखी ऐं लीमो गॾु इस्तेमालु कया वञनि था। माखीअ में एंटीबैक्टीरियल ख़ासियतूं आहिनि। उन करे क़दीम ज़माने खां माखी ज़ख़म, साड़ ऐं चमड़ीअ जी बीमारियुनि में बि लॻाई वेंदी आहे। माखी रत में ख़राबु कोलेस्ट्रोल घटि करे थी ऐं दिलि जी सिहतमंद रॻुनि लाइ मददगार आहे। राति जो थोरी माखी खाइण सां दिमाग़ में मेल्टोनिन हार्मोन वधे थो जेको निंड खे बहितर करे थो। चमड़ीअ खे नमी ॾिए थी ऐं चमक वधाए थी। वार नरम ऐं मज़बूत थियनि था जेकॾहिं माखी मास्क में इस्तेमालु कजे। माखी में मौजूदु एंजाइम कुदरती एंटी ऑक्सीडेंट्स जिस्म खे फ्री रेडिकल्स खां बचाइनि था जेके वक़्त खां अॻु पोड़ाइप ऐं कैंसर जहिड़ियूं बीमारियूं पैदा कनि था। दोस्तो, हिकिड़ी ॻाल्हि यादि रखणु घुरिजे त 1 साल खां घटि उमिरि जे ॿारनि खे माखी हरगिज़ न ॾिनी वञे, छो त उन में बोट्यूलिज़म जो ख़तरो हूंदो आहे। शुगर जे मरीज़नि खे महदूद मिक़दार में डॉक्टर जी सलाह सां माखी इस्तेमालु करणु घुरिजे। इन तरह जूं वधीक वीडियोज़ जे लाइ असांजे पेज खे लाइक कयो ऐं वीडियो खे शेयर कंदा